नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान तस्लीम कयो आहे त अटे ऐं खंड जी महांगाई में हुकूमत जूं कोताहियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान लाहौर में सिहत इंसाफ़ कार्ड विराइण जी तकरीफ़ खे ख़िताब कंदे चयो त मूं इहो नाहे चयो त पाकिस्तान खे एशियन टाइगर बणाईंदुसि। मूं इहो चयो आहे त पाकिस्तान खे मदीना जी रियासत वारे असूलनि तहत फलाही रियासत बणाईंदुसि। मनसूबा बंदी सां हुकूमत ख़िलाफ़ मुहिम पई हलाई वञे ऐं प्लान करे तासु ॾिनो पियो वञे त मुल्क में सूरत हाल ठीकु न आहे। ऐं ॿियो सवाल पियो कयो पियो वञे त किथे आहे नयो पाकिस्तान। इमरान ख़ान चयो आहे त रुपये जो क़दुरु करण करे घी जे अघनि में वाधारो थियो आहे। सभु ख़बर पइजी वई आहे त कंहिं महांगाई करे फ़ाइदो वरितो। अटे ऐं खंड जी क़ीमतनि में चाड़ असांजी कोताही सबबु आयो आहे। ऐं मञा थो इंक्वायरी हली रही आहे। महांगाई करे पैसा कमाईंदड़नि खे न छॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।